गीता जी 12 अध्याय में असां पहुता आहियूं। भगवान ॿुधाइनि था कीड़ा भक्त भगवान के ॾाढा प्यारा हूंदा आहिनि। ठीक है। हरे राम हे हरे। भैया थोड़कन धीरे धीरे बोला भैया, वो सजावट वाले भैया तुम्हार आवाज लेना इतनी डिस्टर्ब हुआ थेगा। इतनी गीता के ज्ञान चलत है ना, वो मां शांति के जरूरत है। बिल्कुल धीरे धीरे बतिया हो, कान में बोलो धीरे धीरे, है ना। आप मन जोर से बोलते तो हम मन भटक जाथन गा, कच्चे खिलाड़ी हम। हरे कृष्ण हे हरे। ओम राधे श्याम। ओम सीताराम। हाँ तो भगवान श्याम सुंदर ॿुधाइनि था त कीड़ा कीड़ा गुण आहिनि जेके मुंहिंजे भक्तन में हूंदा आहिनि ऐं उन्हनि गुणनि जे करे, उन्हनि लक्षणनि जे करे, उन स्वभाव जे करे उहे भक्त मूंखे ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। कल तव्हां श्रवण कयो, हाणे अॻिते भगवान चवनि था जेको माण्हू इच्छाउनि खां परे आहे, इच्छा नथो करे। असां पंहिंजी इच्छा खे ॾाढो महत्व ॾींदा आहियूं, ॾाढो ज़रूरी सम्झंदा आहियूं। आहे त पंहिंजी इच्छा, इहो न ॾिसंदा आहियूं इन में धर्म जुड़ियल आहे, इन में सदाचार जुड़ियल आहे, इन में ॿिए जी भलाई आहे कि मुंहिंजो स्वार्थ त न आहे, कुझु न ॾिसंदा आहियूं। मुंहिंजे मन जी इच्छा आहे, बसि ईअं थिए। वो लड़ाई करे, झगड़ो करे, बुरो करे, अधर्म करे, कपट करे, पंहिंजी इच्छा पूरी करे। त जेके इच्छाउनि जो त्याग कंदा आहिनि उहे भगवान खे वणंदा आहिनि। प्रार्थना कंदासीं उनमें भी इच्छा, भगवान सां भक्ति कंदासीं, उपवास कंदासीं, नाम जपींदासीं, उनमें भी इच्छा। मां एतिरो नाम जपींदुमि, मुंहिंजो हे कमु थिए। त इहो त बिजनेस थियो न, इहो लेन देन थियो, है न। जबकि भगवान खे त ज़रूरत कोन्हे कि असां नाम जपींदासीं त उहो वॾो थी वेंदो, न जपींदासीं त नंढो थी वेंदो। इहा त कोई ॻाल्हि ई कोन्हे। चओ हरे राम। गुरु नानक देव महाराजन चवनि था ना ओह बड़े न घाटे जाए, न घाटे जाए। चवनि था न हो वधंदो न घटिजंदो। कोई केॾी महिमा करे तो वधी न वेंदो, न घटिजी वेंदो। चओ जय श्री कृष्ण। आ जेको भजन कंदो उहो अमर थी वेंदो। जेको भजन कंदो ना ओ मरे न घाटे जाए, जिनके राम बसे मन मां। जंहिंजे मन में राम जी था वसनि उहो अमर थी वियो। त जेको बिना इच्छा जे भक्ति करे, बिना कामनाउनि जे जेको भगवान जी आज्ञा में जिए, इच्छाउनि जो भीतर त्याग करणो आहे, ॿाहिरियों थोड़ी। असां मकान जो त्याग कयोसीं त कोई ज़रूरी न आहे भीतर इच्छा हुजे मकान में रहण जी। भगवान चवनि था मकान में रहो भले पर इच्छा न कर। असां धन छॾूं था पर इच्छा धन जी आहे। भगवान चवनि था धन भले चारों तरफ़ हुजे पर तुंहिंजे मन में इच्छा न हुजे। ये ॿेड़ी हलंदी आहे पाणीअ में, चारों तरफ़ पाणी पाणी हूंदो आहे। तीअं असां संसार में भले रहूं, चारों तरफ़ संसार संसार हुजे पर ॿेड़ीअ जे अंदरि पाणी न अचे, असांजे अंदरि इच्छा न अचे। अनपेक्ष भगवान चवनि था जेको माण्हू इच्छाउनि खां परे आहे, अंदर बाहर खां निर्मल आहे, जंहिंजो बाहिर भी ऐं अंदर भी तन मन ॿई निर्मल आहिनि। तन मन कीअं निर्मल आहिनि? केरु माण्हू आहे जेको रोज सनान न कंदो आहे भाई? चओ हरे राम। सब तो नहाते हैं ना सब लोग। कभी कभी ठंड में कोई कोई नहीं नहाते होंगे, वो अलग बात है ना। कभी कभार ऐसा। चओ जय श्री कृष्ण। यानी बाहिर शाहे ऐं अंदर शाहे। बाहिर असांजी अखियूं भी निर्मल हुजनि, बाहिर असांजी ज़बान भी निर्मल हुजे। छो जो ॻाल्हाईंदा आहियूं ॿाहिरि, ॿिया बि ॿुधंदा आहिनि, हा न। ॿिए खे पतो पवंदो आहे। उहे शब्द भी निर्मल हुजनि, उन्हनि में भी अभिमान न हुजे, निवड़त हुजे। हथनि में भी निवड़त हुजे, चाल चलन में भी निवड़त हुजे। इहा ॿाहिरी शुद्धि आहे। ॻाल्हाइण ॿोलाइण, सच व्यवहार करण, इहा ॿाहिरी शुद्धि आहे। और भीतर शुद्धि आहे कि मन जा विचार भी शुद्ध हुजनि। कंहिंजे प्रति द्वेष न हुजे, कंहिंजे प्रति ईर्ष्या न हुजे, जलन न हुजे,
कंहिंखे बुरो न सम्झूं, कंहिंजो बुरो न सोचूं ऐं ॿियो बुरो न कयूं। चओ हरे राम। इहा चइबी आहे ॿाहिरीं ऐं भीतरी शुद्धि। मतां सम्झो केवल सनानु करण सां शुद्धि थी वई, ॿाहिरी शुद्धीअ में बि ताक़त खपे। हरे राम। त भॻवान चवनि था जंहिं इच्छाउनि जो त्याग कयो, जेको अंदरि ॿाहिरि खां शुद्ध आहे। ॿियो सियाणो आहे, दक्ष आहे। दक्ष यानी होशियार। हे माण्हू हिन कम में ॾाढो होशियार आहे। आज़ाद भैया ढोलक बजाने में एक्सपर्ट यानी दक्ष। मामा शूटिंग में दक्ष। दक्ष यानी चतुर, सियाणो, होशियार। चओ हरे राम। त कंहिंमें था चवनि भॻवान सियाणो आहे? जेको माण्हू पंहिंजो भलो बुरो सम्झे थो, धर्म छा आहे अधर्म छा आहे, सच छा आहे कूड़ छा आहे, इन में सियाणो आहे। पैसा कमाइण लाइ न चए थो। चओ जय श्री कृष्ण। जेको सम्झे थो हिन में मुंहिंजो उद्धार आहे, हिन में मूंखे मुक्ति मिलंदी, हे कमु करण सां नरक वेंदुमि, हे कमु करण सां मां जनम मरण में फासंदुमि, इहो कमु न करिणो आहे, इहो माण्हू सियाणो आहे। हरे राम। ठीकु आहे। अनपेक्ष शुचिर दक्ष। अॻिते चवनि था स्वार्थ खां जेको परे आहे, दुखनि खां छुटल आहे, गत व्यथ यानी जेके सुख दुख हानि लाभ अचनि था उन्हनि में भीतर सुखी दुखी नथो थिए। ॿाहिरियों जेको अचे थो नफ़ो नुक़सान, हाणे थोरी देरि लाइ तव्हां ॾिठी बरसाति अची वई हा न, कई माण्हू सोचींदा हाणे छा थींदो, बरसाति अची वई, असां घर कीअं वेंदासीं, तूफ़ान न अची वञे। हा वीचारा जेके न आया हूंदा उहे त सोचींदा हूंदा वधी वई त असां न वेंदासीं, सोचींदा न उहे त भाई छॾेसि, वैसे ई चए पियो 7:30 ताईं करिणो आहे, असां हिन में ॾिसूं था फेसबुक में, मतिलबु त सत्संग सां। चओ हरे राम। असांजा केडी साहब चवंदा आहिनि ॾिसो माण्हू वञी भट्टीअ ते नशो करे तॾहिं बि उनखे नशो चढ़ंदो, ऐं घर में वेही करे नशो करे तॾहिं बि उनखे नशो चढ़ंदो। त असां चाहे हिते वेही करे ॾिसूं, उहो चाहे असां घर में वेही करे ॾिसूं, ॻाल्हि त साॻी आहे हा न भाई। उदाहरण त ॾाढो बढ़िया थो लॻे, ज़ोरदार थो लॻे। चओ जय श्री कृष्ण। पर हर तुलना हर शइ सां घटि त न थींदी आहे। सत्संग अहिड़ी शइ आहे कि हिते वेही करे जेकी मर्यादा ईंदी, धर्म ईंदो, कर्म ईंदो, भाव ईंदो, श्रद्धा ईंदी, हिते वेही करे जेको असां सतर्कता सां वेहंदासीं, उथी नथा सघूं, ॻाल्हाए नथा सघूं, मोबाइल नथा ऑन करे सघूं, इहे सभु घर में पालन थींदो। घर में कोई ज़रूरी कमु थियो त हली वेंदो तव्हां छॾे करे, हितां थोरी उथी सघंदो। फोन आई त ॻाल्हाईंदो घर में, हिते थोरी न ॻाल्हाईंदो। हा कोई एॾो बिल्कुलु सतर्क सावधान हुजे, कोई संत हुजे त उहो घर में बि ओतिरो लाभ वठी थो सघे हा न, साधारण माण्हू न। जेको एकाग्रता वारो हुजे, पक्को लगन वारो हुजे, उहो माण्हू घर में बि वेही असां खां सुठो वधीक बि लाभ वठी थो सघे। ॻाल्हि त लगन जी आहे न संदीप मास्टर, ॻाल्हि त लगन जी आहे। न त हिते अची की करे माण्हू ॿाहिरि झगड़ा करे खेॾे वेठो, घुमे फिरे वेठो, ईअं बि त थींदो आहे हा न। हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ठीक। त जेको माण्हू स्वार्थ खां परे आहे, दुखनि खां छुटल आहे, गत व्यथ, उहो मन वाणी ऐं शरीर सां सभु कर्म अभिमान छॾे करे कंदो आहे। चओ हरे राम। सभु कर्म जेके बि कंदो आहे अभिमान छॾे कंदो आहे। चओ हरे राम। अहिड़ो भक्त मूंखे प्यारो आहे। नवां नवां कम उहो शुरू न कंदो, भई पहिरियों ई उनखे खपे ज़रूरत आहे 2 रोटियुनि जी,
ऐं भॻवान 4 रोटियूं ॾिनियूं त उहो ईअं न सोचींदो कि हाणे मां अञा वधीक कमायां, उहो चवंदो हाणे मां वधीक भॼन कयां। हीअ सत्संगी माण्हूअ जी निशानी। ऐं संसारी माण्हू जी निशानी चवंदो हाणे मां घणो थो कमायां, हाणे मां 20,000 थो कमायां, हाणे मां उधम कंदुमि 40 कमायां, हाणे हीअं थो कयां बग़ल में हे 2 कम करे थो छॾियां पियो, हितां पैसा ईंदा रहंदा, हीअं थो कयां मां हिकिड़ी गाॾी छॾे थो छॾियां किराए वारी बढ़िया, ड्राइवर हलाईंदो रहंदो, हा ड्राइवर हलाईंदो बढ़िया, पैसा ईंदा रहंदा मूंखे, विच विच में मां फ़ोन ते खणी हाल चाल वठंदोमान, कॾहिं गाॾी खणी हली बि वेंदुमि न मां ॾिसण हुते छा थींदो, बढ़िया ड्राइवर हलाईंदो, मूंखे पैसा मिलंदा, फाइनेंस बि थी वञे अॼुकल्ह। जो जो कर्म कियो लालच लग, जो जो कर्म कियो लालच पर, तेह तेह आप बंधायो, तेह तेह आप बंधायो। समझन परी बिखै रस रचियो, समझन परी बिखै रस परियो। जस हरि को बिसरायो, जस हरि को बिसरायो। जेके जेके लोभ लालच में अची करे असां कर्म था कयूं, हा हिन में फ़ाइदो थींदो, हिन में एतिरा बचंदा, हिन में ईअं थींदो, हिते ईअं जमा थींदो, हे पंहिंजे पुटनि जे लाइ, पोटनि जे लाइ, पर पोटनि जे लाइ, अॻिते जे लाइ, हिन जे लाइ मां सभु जमा थो कयां, तेह तेह आप बंधायो। सतगुरु चवनि था पाण खे जंजीरूं थो ॿधे, मथां सम्झे त तूं कमाए थो अचे, जेतिरो लिखियलु आहे ओतिरो त उहो ई मिलंदे तोखे, जेको न लिखियलु आहे पोइ चोर चोरी करे वेंदा, ॿार उॾाए छॾींदा, ग़लति आदतुनि में उल्टो उन्हनि जो बि नुक़सानु कंदासीं असां। तंहिंजे करे साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाए, जेतिरी ज़रूरत आहे ओतिरो कमाए भजन कजे। मैं भी भूखा ना रहूं साधु न भूखा जाए, इहा कसौटी आहे। त भॻवान जो भक्त जेको हूंदो आहे उहो वधीक नवां लोभ लालच जा कम शुरू न कंदो आहे। अचो इहो श्लोक दोहरायो, ॾाढो प्यारो श्लोक। चओ अनपेक्षः शुचिर दक्षः, शुचिर दक्ष उदासीनो उदासीनो गत व्यथः, गत व्यथः सर्वारंभ परित्यागी, सर्वारंभ परित्यागी यो मद भक्तः, यो मद भक्तः स मे प्रियः, स मे प्रियः। अहिड़ो जेको भक्त आहे मूंखे ॾाढो प्यारो आहे। ॾिसो केॾी सरल आहे, केॾी मिठी आहे गीता, केॾी साफ़ साफ़ आहे। असां ध्यानु ई नथा ॾियूं, पढ़ूं ई नथा, सम्झ में कीअं अचे। चओ हरे राम। अच्छा कई ॻाल्हियूं अहिड़ी आहिनि जेके असांखे सम्झ में न अचनि, उनखे छॾिजो, तव्हां जे रस्ते ते हलो था उहा दवा तव्हांखे ज़रूरु मिलंदी। आचार्य रजनीश चवंदा आहिनि कि श्रीमद् भगवद गीता एक मेडिकल स्टोर की तरह है, तुम्हें जो दवा अच्छी लगती है उठा लो, वहाँ तो बहुत सारी दवाइयाँ हैं, तुम्हें जो अच्छी लगे, तुम्हें अनुकूल लगे, तुम्हारी बीमारी जिससे ठीक हो, तुम वो दवा उठा लो, तुम स्वस्थ हो जाओगे। तव्हांखे पंहिंजे मुक्तिअ जो, मोक्ष जो, प्रभु मिलन जो रस्तो ज़रूरु मिलंदो। काई ॻाल्हि सम्झ में नथी अचे त काई ॻाल्हि न आहे, इन जो मतिलबु इहो न आहे कि गीता छॾे छॾियऊं पढ़णु, बार बार पढ़ो, उन जा विस्तार सां बि अर्थ ॾिनल आहिनि। अगरि तव्हांखे वधीक गहराईअ में वञिणो आहे, साधक संजीवनी पढ़ो, ॿिया बि कई संतनि टीका कई आहे, पढ़ी था सघो, तव्हां ख़ुदि बि त वीचार करे था सघो। जिन टीका कयो आहे उहे बि त हिन महिल संत महात्मा मनुष्य थिया आहिनि, उन्हनि गहराईअ में वञी करे सोच वीचार कयो आहे, टीका कई आहे, तव्हां बि गहराई सां सोचो। पर जेकी सरल वाणी आहे, नंढा ॿार बि सम्झनि था, भॻवानु चवनि था अहिड़ा भक्त मूंखे प्यारा आहिनि। कहिड़ा भक्त? जेको कोई इच्छा न करे। हाणे इन में तव्हां छा सम्झंदव ॿुधायो भाई? इन में त कुझु वधीक गणित करण जी कोई ज़रूरत ई कोन्हे। हरे राम। जेको इच्छाउनि खां परे आहे, अंदरि ॿाहिरि शुद्ध आहे ऐं स्वार्थ नथो रखे, दुखनि खां छुटल आहे, दुख नथो मञे, दुख में बि समतो रहे, मन वाणी शरीर सां अभिमान नथो करे, लोभ लालच करे कर्म नथो करे, अहिड़ो भक्त मूंखे प्यारो आहे। चओ हरे राम।
कोई भी कर्म करे भक्त अभिमान न कंदो आहे कि मां कयो। असां जहिड़ा माण्हू दाद चाहींदा आहिनि, हा न, ॿुधे ॿुधे हो कल्ह मां हो हिकिड़ी पेंटिंग कई ॾिठे, साओ करे मोकिलींदासीं ॿियनि खे। कल्ह ॿुधी हो भॼन नयो ठाहियो आहे, तव्हां त कुझु तव्हां वरी कुझु रिएक्शन ई नथा ॾियो। हा ॿुधायो त सही, हो भॼन कीअं लॻो तव्हांखे? बढ़िया लॻो भॼन? बढ़िया पूरब चए तूं सुठो लॻो, हा न, त ख़ुशी थी थिए माण्हू, वाह भाई भॼन बढ़िया लॻो। कहिड़ो भॼन बढ़िया लॻे? बसि हरे राम। ओ बंसी वाले मेरे नैनों में आ जा, मैं दोनों आंखें बंद कर लूं। बंसी वाले मेरे नैनों में आ जा, मैं दोनों आंखें बंद कर लूं। तू जो सपनों में आए शाम मेरे, सपनों में आए शाम मेरे, हाँ तू जो सपनों में आए शाम मेरे, तू जो सपनों में आए शाम मेरे, सारा जीवन सोता रहूं। बंसी वाले मेरे नैनों में आ जा, मैं दोनों आंखें क्लोज कर दूं। बंसी वाले मेरे नैनों में आ जा, मैं दोनों आंखें बंद कर लूं। हो कमली हो मुरली हो बंसी वाले मेरे नैनों में आ जा, दोनों आंखें बंद कर लूं। हाँ बंसी वाले मेरे नैनों में आ जा, मैं दोनों आंखें बंद कर लूं। हरे राम। हलो भाई एतरी गाल काफ़ी आहे न। इहो ई श्लोक तव्हां चाहियो त वरी घर में वञी करे पढ़ी था सघो, विचार करे था सघो। श्री कृष्ण गोविंद